अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। ॾिसण ॾिखां अगरो ससुई आण मशक थी बानी भर वोयूं लुड मपसी लक वर पुनू साण पलक बन 12 माह ॿियनि सी। प्रिय जो ॾिसण शादीअ जे रस्मुनि ख़ुशियुनि खां घणो वधीक सवादी आहे। ए ससुई उन में को शक कोन अथई। ज़रख़रीद बानी यानी ग़ुलाम थी मटियूं भर ख़िदमतूं कर। लक ॾिसी उन्हनि जी दहशत ॾिसी अंदर खे लोॾो न ॾे, अंदर न लोॾ। हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, पंहिंजे मुड़ुस पुनूअ सां हिकु लहज़ो पलक लम्हो वधीक भलो अथई ॿियनि सां गुज़ारियल 12 महीननि जे मुक़ाबले में। ॿियनि सां सॼी ज़िंदगी गुज़ारण खे प्रिय जी हिकु पलक तां घोरे फिटी कर।